सिंध जी हिकिड़ी मशहूरु चवणी आहे त भाड़ियनि मथां भित कांवनि केराई। पर हाणे असां नई चवणी ईजाद कयूं पिया त भोतारनि मथां भित भाग्यनि केराई। सॼी सिंध में भोतारनि खां भाग्यनि जूं पुछाऊं जारी आहिनि। अफ़गाननि जे सहूलतकार आगा सिराज दुरानीअ खां भाग्यनि सख़्तु पुछाणो करे भॼाए छॾियऊं। ख़ुर्शीद शाह खे पादर ॾेखारे भाग्यनि पुछाणो कयो सख़्तु। ईअं ई जेकॾहिं सिंध जा भाग्या भोतारनि सरदारनि खां सख़्तु पुछाणा कंदा, इन्हनि खे पादर ॾेखारींदा, ॾींहं जा तारा ॾेखारींदा, तॾहिं तब्दीली ईंदी। कन पकिड़े त ॾिस शींहं ॿकिरी अथई। हिननि सॼी सिंध लुटी आहे। तव्हांजूं वस्तियूं वाहण वथाण लुटिया आहिनि। इन्हनि भोतारनि खां सख़्तु पुछाणा कयो। इहे तव्हांजा वॾा दुश्मन आहिनि, तव्हांजे ॿचनि जा दुश्मन आहिनि। इन्हनि खां पुछाणा करे तब्दीली आणियो, केराए विझो इन्हनि खे।